अॻिते छा थो चए शायर ससीअ जी ज़बानी, आरीअ जे अचण जी रोज़ निहारियां राह। छा थी चए त मां पंहिंजे आरीअ जे पंहिंजे पुन्नुअ जे एॾे मौज़िज़ शख़्स जे अचण जी जेका आहे उहा रोज़ राह थी निहारियां, यानी हुनखे रोज़ मां रस्ते में ॾिसां थी, रोज़ अचण वञण वारनि खां पुछां थी, मालूम थी कयां। ठीक, आणींदो सलाह। हाणे हिते यकीन सां थी चए त मां एतिरी सची आहियां, मां एतिरी हुन सां छा चइबो आहे मुख़लिस आहियां जो मां हुनजो रोज़ रस्तो निहारियां थी, ॾिसां थी, पुछां थी, हर कंहिंखे मालूम कयां थी। सो हाणे मूंखे पक आहे त हाणे अलाह ताला हुनखे ज़रूरु आणींदो, या हाणे मां बसि अलाह ताला ते छॾियो आहे त अलाह ताला ज़रूरु हुनखे आणींदो। मूं सिर सदके कयो, मूं त पंहिंजी जान बि हुन ते क़ुर्बान करे छॾी। हे कॾहिं थी चए जॾहिं हो पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो कबीलो, पंहिंजा माण्हू पाण छॾे निकिरे पई, त चई त हाणे अलाह ई हुनखे आणींदो, छो त मां पंहिंजी ज़िंदगी हाणे हुन ते क़ुर्बान करे छॾी आहे, यानी हिकु त मां निकाह करे छॾियो आहे, पोइ मां हुनखे पंहिंजे हवाले कयो आहे, टियों हाणे मां हुनखे ॻोल्हण जे लाइ पंहिंजी जान बि पंहिंजी हथेलीअ ते रखी करे, हथ ते रखी करे हाणे मां हुन जे लाइ रस्ते में निकिती आहियां त जीअं मूंखे अलाह हुन सां मिलाए। ठीक है बेटा, आप क्या कह रही है ससी, क्या कह रही है, आर्य जी अचण जी रोज निहारियां राह, कह रही कि मैं पुन्नू के आने की, आरी के आने की, इतना मौजूद शख्स मेरी जिंदगी में था, उसने मुझे इज्जत दी, निकाह हुआ, तो अब मैं उसको कैसे छोड़ दूं, अब मैं उसको कैसे भुला दूं। तो रोज अब मैं उसका रास्ता देखती हूँ, लोगों से पूछती हूँ, मालूम करती हूँ कि मेरे पुन्नू की कोई खबर दो, कोई तो खबर दो। और फिर जब वो वहां से गांव से निकल रही थी, अपने इलाके से, अपने लोगों से, तो उसने इतने यकीन से कहा कि अब तो मैं चूंकि मुखलिस हूँ, उसके लिए निकल रही हूँ, उसके लिए जान कुर्बान कर रही हूँ, तो अब वो जरूर मेरा अल्लाह जो है उससे मेरे पास वापस लाएगा। क्यों? मुंह सिर सदके क्यों? क्योंकि मैंने अब अपनी जान जो है उस पर कुर्बान कर दी, क्योंकि अब मैं उसके लिए रास्ते में निकल रही हूँ, उसको तलाश करने के लिए जान कुर्बान करके, पर रास्ते में पता नहीं कैसी कैसी मुश्किलात आए, तो जब मैं उसके लिए सब कुछ कुर्बान कर रही हूँ तो अल्लाह ताला जरूर हमें उससे मतलब उसे मुझसे मिलाएगा।